जी सर, ही ॻोठ सर पुराणो त नालो हिन ते आहे बड़े जो ढोरो, पर हिन वक़्तु जेको आहे सो बड़े जो ढोरो कोन सां गॾोगॾु आहे मास्टर अब्दुरहमान जत बड़े जो ढोरो सां मशहूरु आहे। जीअं तव्हां चयो त साईं जे हवाले सां, त साईं जा असां जत जेके आहियूं से मुरीद आहियूं ऐं साईं जो ॿ टे दफ़ा हितां खां लंघ बि थियो, जॾहिं इंडिया वेंदो त हिते बड़े जे ढोरे ते ईंदो, छो त साईं सां ॾाढी गंगा जतन जेका उहा शाह जी रसाले जी हाफ़िज़ बि हुई ऐं ॻाईंदी बि हुई दंबूरे ते। ऐं उन अज़ीम फ़क़ीर जॾहिं गंज शरीफ़ साईं जेको आहे करार ढंढ में फिटो कयो, त उन खां पोइ इहो फ़ैसिलो थियो भिट छा ते त भई हाणे इहो सिस्टम कीअं वरी गॾु थिए। पोइ इहो फ़ैसिलो थियो त अज़ीम फ़क़ीर जे हवाले कयो वञे, छो त जतन वटि तमामु घणो यादि आहे साईं जो कलाम। ऐं हिते 200 घरनि खां मथे जेके आहिनि से ॻोठ रहंदा हुआ माण्हू। पोइ अज़ीम फ़क़ीर ते 11 साल मुसलसल रही, कंहिंखां 10, कंहिंखां 15, कंहिंखां 20 गंज जा बैत उहे यादि कराए लिखियाई, जो हिन वक़्तु जेको गंज शरीफ़ आहे भिटशा ते, उहो हिन ई ॻोठ में अज़ीम फ़क़ीर जो लिखियलु आहे, रखियलु आहे। ऐं अॼु आराम गाह बि हिन वक़्तु अज़ीम फ़क़ीर हिन ई ॻोठ जे ओलिया में आहे ऐं ॾाढी गंगा बि हिन ई ॻोठ में आहे। साईं हिते आयो त ॾाढी गंगा के चई वरी ऐं खीर पाणी पीअंदुसि, त ॾाढी गंगा चयो त गर्मी जो टाइम हो, पखे जो घर हो, उन में विहारियईंसि त ॾाढी वरी हिन में छोकिरियुनि खे चइबो आहे हिन में पाणी में खीर थोरो मिलाए ॾियो, गर्मी आहे तंहिंजे करे हूअं पाणी तकलीफ़ ॾींदो साईं खे। त उहो पीतो साईं, त साईं खे एतिरो सुकून ऐं आरामु अची वियो, पखे जो घर हवादार थींदो आहे, त उते साईं इहो बैत बि ॾिनो त खो महल खो माड़ियूं पखा संदन पन, उस्त जो उठनि जो माखे रहियो मन, जीअ में जत रहनि ॿी पिरोथणी सभु पासे। त साईं जो जॾहिं बि आयो त साईं हिते रहंदो बि हो ऐं मिलंदो बि हो ऐं जतन सां तमामु घणो जो रास्तो रहियो, छो त जत उन ई टाइम जा जेके जत हूंदा हुआ उहे हिन वक़्तु वारो पोज़ीशन कोन्हे का। उन वक़्तु जा जत हूंदा रोज़ो निमाज़ क़ुर शरीफ़ तलावत इन में मसरूफ़ हूंदा हुआ। त साईं जी बि चॉइस जत थी आयल आहे ऐं जतन खे बि अहिड़े मुर्शिद जी ज़रूरत हुई ऐं ॿिन्हिनि धुरियुनि जूं पाण में तिबियतूं मिली वयूं। इन जे करे साईं तमामु घणो जतन खे ॻायो आहे ऐं चाहियो आहे। त इहो असां वटि हिन वक़्तु जेका असां साईं जी स्टोरी आहे। शाह साहिबु कच्छ में वियो आहे, उते लाखे अराॾिया जा बैत ॾिनी आहे, जेके उहो ॿनी जा तड़ ॻोठनि जा जेके उहे बि जतन जा आहिनि। कंहिं टाइम में असां ॿुधा ॾिठा त भुॼा नंगियो ॾेई पाॿोड़े पेर, जसे जेसराज जो मथे वांझनि वेर, कच्छ रहंदो केरु लाखो लोड़ाऊ थियो। लाखो ऐं लखी ॿई मुआ बाझ ते, कादल लाथो कच्छ ता अधु ओ लाखो, वांझनि में वाको रेबारी रही विया। रड़े रेबारनि रोई वाड़े पाया वछड़ा, कड़ा वेड़ खंगार खे उभे चंजल चोए, वञो से काहे जे खीले हेठि खंगार जे। लाखो लखी ते लखी लाखे हेठि, सोनेरियूं सरगियो भीड़ियो ॿधे बेठि, कंदो ॾमर ॾेठि सुबह साण सभु के। लाखो लखी ते लखी लाखे साण, चारे चारे आयो वसी राति वथाण, जाड़े जो ज़ियान केॾो करे वियो कच्छ से। लाखो लूणे आयो हॿो पे हाक, पावर पछरे कान का डूंगर वगी डाक, उठियूं इराक घर जे गऊं थिया। त इहे लूणा इहे असां जतन जा ॻोठ आहिनि। जी जी जेके जी जी जेके कच्छ में जी आहिनि। जी हा, कच्छ में जी जी। वरी ससुई जा बैत आहिनि। गुंगा गुॾे हलिया मया विया मारे, ॾेर ॾुखीअ जे ॾील ते ॿारण विया ॿारे, सॼे साथ सैयद चए विया करा कतारे, अधु वसारे हथां मूं होत विया। मुड़ियो सिज मथां अञा पंधु परे थियो, ॾोह मुंहिंजे ॾील जो वियो मोहता तां, केचन खे कारूं कंदे कीअं मकान कथां, मूंखे नीन नथा जत मुल्क पंहिंजे, जत मुल्क पंहिंजे मूंखे नथा नीन, मूं धोबण खे धारी करे परे थिया पलीन, जे गघेरियनि गॾीन त गोली थी गुज़ारियां, जे गोली थी गुज़ारियां तां मूं वॾो भाग, रतो रोई पिरियल ला विधो मूं विराग, जी जड़ियम जिन से लाहे हलिया लाग, जिनी हिते हो त विसारियो से मांदा न लहंदा माग, अंदरि थियो अजाग सर थियो सूर पिरियनि। मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार आहे ऐं हिते जो आहियां मास्टर अब्दुरहमान जत जो पुटु आहियां। लतीफ़ साईं जे बैत तव्हांखे ॿुधाईंदुसि। लतीफ़ साईं चए थो त परदेसिया पंधु करे अंगण जे अचनि,
अदब सां उथिजे मांदा महिमाननि जेके रखी आस आया से भले वठी वाट वञनि मतिलबु ॿीहर ॿारो चनि को मोटण में मीअणो लॻे तन ॾियो मन ॻंढियो वर ॾियो वरियो ॻंढीनि सॼण ॻाल्हिड़ियुनि सां ॻर ॾियो ॻर लाहीनि जेके ॻिल गिराठड़ियूं ॾींहनि से कीअं वञनि विसरी ॿांभण बहकारे पसियो रोज रुञ में हिते चिराख चौतरफ़ वर ॾियो वारे कहर ॿेलाई केतिरा चङा करियो चारे लकनि मंझि लतीफ़ चए पे पिरो तणियूं पारे पोइ आरीअ जे आरे विधई जी जंजल में वाह पुनू जा जत ॿाहिरि ॿाफन निकिरे अंदरि विलोड़े रत ओ ससुई जड़ा सत बि कामण जलींदी कान का अलफ़ा कर हिकिड़ो ससुई कयो सही हली हो त पुठियां राय मंझि रही पुछे रोज़ पेई उठ हारी जाम जा बेयूं ॿार खणी विया साथी सवारा छॾे निमाणी निंड में किड़किया कोयारा धोबण इतनी धारा थियो काड़ो क़याम तेयूं तलब तिन जी अंदरि रूह रही ससुईअ जो सैद जे पियो ॾील ॾही पुछे रोज़ पेई उठ हारी जाम जीमा जाल जतन मारियो मुंहुं महज़ूरनि अंगियारो वढियो हियूं साण होतन पोइ फोड़ाए